अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 8 जून वेनसडे ऐं हिन महिल मंझंदि जा 12 थियण वारा आहिनि। सुबुह खां मां कंटिन्यू हिते सिलाई थी कयां ऐं इलाही टाइम टेकिंग कमु आहे, छो त पटियूं जेके आहिनि मूंखे मापे करे हिननि खे सिबणो थो पए। सो हे 2 त मां कंप्लीट कया आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो सी ग्रीन आहे, हिकिड़ो फिरोज़ी आहे। हिते कलर ॾाढो डिफरेंट थो नज़र अचे, न त हीअं इलाही हिननि में फ़र्क़ु आहे। ऐं हे येलो त मुंहिंजो पहिरियों ठहियलु हो, ॿियो हे ऑरेंज ठाहियो अथमि। बसि हिन जी अञा मूंखे सिलाई करणी आहे, पर 12 थी विया आहिनि त सोचां थी पहिरियों बोर्ड चाढ़ियां। ऐं उनखां अलावा हिननि जी पुठियां बि जेका आहे मूंखे फिनिशिंग करणी आहे, हिननि खे बंदि करण लाइ वेल्क्रो हणिणो आहे। सो फ़िलहालु हिननि खे हिते छॾियां थी। इलाही हिन में वक़्तु थो लॻे मूंखे। सूरत हाल ईअं ई हूंदी जीअं आहे। आवाज़ तव्हांखे ॿुधायां, ॿुधो। हवा जो आवाज़ आहे, हवा एतिरी आहे ॿाहिरि जंहिंजी हद न आहे। मां सॼा दरियूं बंदि करे वेठी आहियां। सिर्फ़ु हिकिड़ो मेन जेको एंट्रेंस खुलियल आहे लाउंज जो, त शायदि तव्हांखे थोरो थोरो नज़र ईंदो हूंदो। हा, साम्हूं नज़र थो अचे, इहो खुलियल आहे। बाक़ी चौधारी बंदि कया आहिनि, मजबूरी आहे, छो त एॾी मिटी थी अचे जंहिंजी इंतिहा न आहे। सो मां हलां थी किचन में। किचन में इलाही सारो कमु आहे। मां सुबुह खां ॾही ॼमाइण लाइ रखी सवेर, इहो कमु कयो अथमि। उनखां अलावा ॿियो छा कयो आहे, खीर त रोज़ु काढ़ींदा आहियूं। दाल मां चणनि जी बॉइल कई आहे। सुबुह सुराण खे चयो हुअमि त भिॼाए वञिजांइ। ऐं मां अॼु पचाइणु चाहियां थी दाल ऐं चिकन। थांव अञा ताईं अंदरि न कया आहिनि, चिकन हिते कढी रखी वई हुअमि त। ऐं ॿियो मां इहो ॾिठुमि त हिन जी वीडियो बि न आहे ठहियलु। मां सर्च कयमि पहिरियों त मां चयमि दाल ऐं चिकन जी वीडियो हुजे ठहियलु, पर कोन्हे। दाल जी इलाही सारियूं वीडियोज़ ठहियलु आहिनि, चणनि जी दाल जूं बि, पर चिकन सां गॾु न आहे। सो इहो बि मूंखे हिते करिणो आहे। ऐं हाणे जेको आहे सोचां थी हिनजी अलॻि सां वीडियो ठाहियां। उनजे लाइ मूंखे वरी थोरो एहतमाम करिणो पवंदो, उन में टाइम बि लॻंदो आहे, इलाही देरि बि लॻंदी आहे, छो त हिकिड़ी हिकिड़ी शइ एक्सप्लेन करणी हूंदी आहे। अलॻि अलॻि थांवनि में प्यालियुनि में कढी रखणा हूंदा आहिनि मसाला। त बिस्मिल्लाह करे स्टार्ट थी कयां। हाणे जेको अज़ान अची वई आहे ऐं मां हे दाल ऐं चिकन जी जेका आहे रेसिपी जी वीडियो ठाहे चुकी आहियां। मज़ेदार बोड़ तयारु आहे। हाणे मां पचाईंदमि मानी। हिते मां अटो बि कढी रखियो आहे, ॻोहियो त सुबुह सवेर हुयमि। ऐं हिते मां कढी दही फुल्कियूं, इहे 2 ॾींहं पहिरियों सुराण ठाहियूं। त मां हुनखे चयो त मुंहिंजे लाइ फिकियूं कढी रखिजांइ, छो त मां घणो मसालो न खाईंदी आहियां। सो हे मूंखां बिल्कुलु विसरी वियूं, त मूंखे सुबुह सुराण यादि ॾियारियूं त सुराण क़िस्म क़िस्म जूं चटणी विझंदी आहिनि, उहे मूंखे न वणंदियूं आहिनि। त मां हिन में पंहिंजो हथ जो ठहियलु जेको मल्टीपर्पज़ दही बड़ा मसाला, मां हिन में उहे ई विझंदी आहियां। सो बसि हे मां खाई वठां, मानी पचाए रखंदमि, खाईंदमि कोन। ऐं उनखां पोइ वेंदमि मां निमाज़ पढ़ंदमि, वेंझंदमि निमाज़ पढ़ंदमि, गर्मीअ जो कमु पहिरियों करे वञा। सो हे हिन महिल मुंहिंजो झल जो जेको आहे तरीक़ो आहे। शाम जा पूरा 5 थिया आहिनि ऐं हाणे मां हे सभई कुशन कवर सिबी वांदी थी आहियां। सो हे हिकिड़ो पहिरियों जो ठहियलु, हे कंप्लीट कयो। ॾाढा माशाल्लाह कलर्स प्यारा था लॻनि। ऐं हे जेके आहिनि सभु मां ईद ते इंशाअल्लाह विछाईंदमि, कवर चाढ़ींदमि इहे। ऐं पूरी सेटिंग, पूरी मुंहिंजी थीम आहे, त तव्हां ॾिसंदव त पोइ कीअं था लॻनि। सो फ़िलहालु हाणे हे रेडी थी विया। हिन प्रोजेक्ट मां मुंहिंजी जान छुटी, कमु ख़तमु। त हाणे थोरी देरि मां रेस्ट कंदमि, उनखां पोइ 3 पहिरीं निमाज़ जो टाइम थींदो। निमाज़ पढ़ी वरी कुझु न कुझु नओं करण जी कोशिशि कबी, ज़ाहिर आहे कुझु स्टार्ट कबो। सो ॿुधाइजो ही कवर्स तव्हांखे कीअं था लॻनि। कलर्स हिन जो कलर फिरोज़ी, सी ग्रीन, ऑरेंज ऐं येलो। मां इलाही ख़ुशि थी थियां। अलाए कॾहिं खां हे मुंहिंजो साल त थी विया मुंहिंजे ख़्याल में। हा, मां हिन जी जेका वीडियो ठाही न, उहा मां लिंक कंहिं घुरियो त मां शेयर कई, त ॾिठुमि त पूरो 1 साल पहिरियों जो हे ठहियलु आहे। त साल खां हे कटिंग थियल ऐं सेटिंग थियल पिया हुआ। बसि हर कम जो वक़्तु मुक़ररु आहे, ॿिया घणा ई कम थी पिया वञनि, हे रहिजी पिया वञनि। सो बहरहाल फाइनली हे कमु बि मुंहिंजो थी वियो। हक़ीक़त में हे कमु इन लाइ रहियलु हो त मूंखे उहा पेंटिंग फ्रेम करणी हुई, जेका ईशल मूंखे ठाहे ॾिनी। उहा बि मुंहिंजे हिन सॼी थीम जो उहा पेंटिंग बि हिसो आहे। ऐं हिन में जेके मां हे बॉर्डर्स में कलर्स विधा आहिनि, उहे उन पेंटिंग सां ई रिलेटेड आहिनि, उन सां ई मैच था कनि। सो अञा उन थीम में इलाही सारियूं शयूं मूंखे ठाहिणियूं आहिनि। उहो कंप्लीट सेटिंग हिकिड़ी ठाहींदमि मां इंशाअल्लाह, जेका साल खां मुंहिंजी प्लैनिंग में हुई। सो फ़िलहालु इहो कमु ख़तमु, हिननि खे वेड़े रखंदमि, थोरी देरि कंदमि रेस्ट। हे कपिड़ो कढियो आहे मां, त हादिया राजीअ जा हिन मां ठाहींदमि कपिड़ा। मां त हुननि ॾे ईद जा करे मोकिलींदमि, पोइ
पर हीउ थुल्हो कॉटन आहे, सॉफ्ट कॉटन आहे। ऐं अहिड़े टाइप सां ठाहींदमि जो सियारे में बि हिन जे अॻियां अंदरां अगरि उहो हाईनेक पाराए शर्ट जे ऐं हिननि खे पाराए सघे। सो बहरहाल ऐं हे कपिड़ो मां वटि थोरो आहे, हिन मां सिर्फ़ु राजिया जी शलवार ठहंदी, हादिया जी कोन ठहंदी। ऐं हे कपिड़ो मां वटि घणो आहे छो त हे मां पंहिंजी शर्ट जे लाइ घुरायो हो, पर पोइ हिन ते बटरफ्लाई जे करे वरी मां इरादो बदिलाए छॾियो त निमाज़ कोन थींदी हिन खे पाइण सां। सो मूंखे सुभाणे हिननि जे लाइ, सुभाणे थर्सडे आहे त कोशिशि कंदमि त वञा ऐं हिननि जे लाइ थोरी अहिड़ी मैचिंग लेस बि वठी अचां ऐं थोरो नेट बि वठी अचां जीअं ईद ते पोतियूं पाए सघनि, नंढड़ा रवा ठाहे सघां मां। सो हाणे अज़ान थी अचे 3 जी, हिन खे मां भिॼाईंदमि कपिड़े खे ऐं पाण वेंदमि निमाज़ पढ़णु। 3 जी निमाज़ पढ़ी वरिती आहे। सुबुह जो मां हिते बाल्टी भरे छॾी छो त टांकी भरी हुयमि, त इन मां हाणे कुझु नंढियुनि कूंडियुनि खे ॾींदमि पाणी, बाक़ी सभिनीनि खे त सुभाणे पाइप विझी पोइ ॾींदमि छो त जेके वॾियूं आहिनि उन्हनि में वरी बि पाणीअ जो ज़ख़ीरो हूंदो आहे ऐं नंढियूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि में थोरो पाणी जल्दी सुकी वेंदो आहे। ऐं माशाअल्लाह पखियुनि जूं ॿोलियूं ॿुधो। प्लीज़ प्लीज़ न वञिजांइ। ॾिसो केॾो प्यारो पखी आहे, आवाज़ केॾो मिठो अथसि। ऐं मां जेको आहे पाणी ॾियणु छॾे ॾिनो कूंडियुनि खे ऐं मां हिन खे कैप्चर करणु बीह रही आहियां। अलाए छा थो खपेसि, हाणे 2 ॼणा वेठा आहिनि। ॾिसो हे जोड़ी आहे पूरी, माशाअल्लाह। हिकिड़ो हे, ॿियो हे 2 आहिनि। हिननि पखियुनि जी बेक़रारी जो सबबु ॾिसो, हिननि जो बच्चो हिकिड़ो हेठि लही आयो आहे। सो अलाह करे त हाणे ॿिलियूं न अचनि अंदरि, मां त हिन खे खणी ॾियानि त कीअं ॾियानि, कुझु सम्झ में नथो अचे। हे हिकिड़ो नंढिड़ो बच्चो हिते वेठो आहे, इन जे करे ई हे एॾो तड़पनि था ऐं हे पेर जेको आहे पखियुनि जो हिते वेठो आहे। सो मां हितां हटां थी त जीअं हिननि खे ख़ौफ़ न थिए। 8 थियण वारा आहिनि ऐं चांवर हिते पचनि था पिया, पचाइणा रुॻो चांवर ई आहिनि। सो इहो चांवरनि पचाइण जो सिलसिलो जारी आहे। उनखां अलावा थोरी पटाटनि जी भाॼी बचियल पई आहे जेका मां स्पेशली पंहिंजे लाइ बचाए रखी, ॿी त मां ज़हरा खे ॾेई छॾी। ऐं मंझंदि जो असां पचायो हुयोसीं चिकन ऐं चणनि जी दाल। ऐं जीअं मां पंहिंजी उन वीडियो में बि चयो त कॾहिं बि जेको आहे न थिक न पचाइजे दाल, छो त उहा रखण सां अञा थिक थींदी आहे। सो हीअ ग्रेवी वारी हुई, हाणे रखण सां इहा इलाही थिक थी वई आहे। ॿियो मां हिन महिल छा थी कयां, जेको मुंहिंजो इरादो आहे इंशाअल्लाह अवल ख़ैर, हिते मां कुझु पाठा कढी रखिया आहिनि। हिकिड़ी क्राफ्ट जी वीडियो ठाहिणी आहे मूंखे लाज़मी। सो हिन महिल मां हिते बीठे हुनजी कटिंग करे छॾींदमि त जीअं मुंहिंजो अधु कमु थियल हुजे त बाक़ी पोइ मूंखे सहूलियत थींदी। त मेन जेको हुनजो बेस ठहंदो उहो हिन पाठे मां ठहंदो। इहे पाठा मां कढी रखिया आहिनि त गॾु मतिलबु मानी खाई ड्रामो ॾिसंदे TV ॾिसंदे मुंहिंजो इहो कमु जेको आहे थी वेंदो। सो मां हाणे तव्हांखां हिन ब्लॉग मां मोकिलाईंदमि जेको बि हुयो सॼे ॾींहं में मां तव्हां सां शेयर कयो आहे। कमु काफ़ी कयो आहे, शेयरिंग घटि आहे पर छो त हिकिड़े ई क़िस्म जो कमु कंदी रही आहियां त इंशाअल्लाह। ऐं ॿियो अॼु मां हिन बोड़ जी वीडियो बि ठाही जेका मां सुभाणे शेयर कंदमि ज़रूरु। त इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मुलाक़ात थींदी। ऐं हिन जो मां अलॻि सां वीडियो ठाहींदमि हिन क्राफ्ट जी, जंहिंजे लाइ मां हिते मटीरियल कढी रखियो आहे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे ऐं मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ऐं मां थोरो परेशान बि आहियां छो त वीचारा 2 पखी जेके आहिनि माउ पीउ उहे इलाही परेशान आहिनि ऐं उन्हनि जो बच्चो हिते हेठि ई पियो आहे। हाणे अगरि हिननि जो आख़िर हिन वण में बि हूंदो न त मां त कुझु नथी करे सघां। सो बसि असां इहो कयो आहे जो फ़िलहालु बेज़रूरत ॿाहिरि नथा वञूं त जीअं हिनखे थोरो भउ न थिए। अलाह कंदो त पाण ई कुझु करे वठंदा। सो मोकिलायूं था हाणे, ख़ुशि हुजो, अलाह वाही।